नाज़रीन ते घोटकी में खबर शामिल करने के ॿुधाईंदालू तो घोटकी में रहम वाली के रहवासी अताई डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा चनो के हथियार बंद अगवा करे विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है अवां खे ॾेई रहिया आहियूं। घोटकी में अगवा थियल अताई डॉक्टर जी मोटरसाइकिल कचो बंडी थाणे जी हद में कमन के फसल में हथ आई है। एक बार ॿीहर नाज़रीन नवां शेयर कंदा हलूं। घोटकी वेझो रहम वाली जे रहवासी अताई डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा चनो के हथियार बंद अगवा करे विया आहिनि। अगवा थियल अताई डॉक्टर जी मोटरसाइकिल कचो बिंडी थाणे जी हद में कमंद के फसल में हथ आई है। इन हवाले से वधिक ॻाल्हि ॿोल कंदासीं। घोटकी में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुश्ताक लगारी असां टेलीफोन लाइन ते मौजूद है। जी मुश्ताक, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी घोटकी शहर जो रामोली मोहल्ले जो रहवासी नौजवान अताई डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा चनो कचो मंडी थाने जी हद में अगवा थी वियो आहे। अगवा थियल डॉक्टर जी गुंजा पुल अस्पताल में वापसी बाद खेस रस्ते में नामालूम हथियारबंद खे अगवा करे विया आहिनि। जॾहिं त संदसि मोटरसाइकिल गुंजा पुल रोड वट लावर कमत जे फसल में मिली है। थोड़ा सा वारसनि जो चवणु आहे त हू गुंजा पुल क्लिनिक ते वियल हो, राति देर ताईं घर वापसि न मोटियो। संदसि हुनजो मोबाइल नंबर भी बंद अची वियो। जंहिं बाद ॻोल्हा कई वारसनि हुननि जी ॻोल्हा कई ऐं कचो बंडी वन पुलिस की भी इतला कयो। जॾहिं हुन ॻोल्हा शुरू कई त हुनजी मोटरसाइकिल लावर हालत में कमन जे फसल में मिली। पुलिस मूजिब डॉक्टर मुंबई तुर अगवा कयो वियो आहे। जॾहिं त पहिरां कचे तरफ़ वञी हिन वक़्तु जेको आहे मुगवी जा जेके वारिसनी पुलिस जे कचे तरफ़ रवाना थिया पहिरां खणी जो डॉक्टर जो अताई डॉक्टर अगवा थी उनके पोया वही इन जी खबर जेके वारसन खे पई घर में जो रोज रायो मसल है सख्त परेशानी छो अताई डॉक्टर जो रामोली पाड़े जो रहवासी हो उन जी क्लिनिक ही गुंजा पुल वटि उनकी प्राइवेट क्लिनिक ही उते जो जी रात जो देर सां 9 बजे वापसी अचे पियो त रस्ते ते उनके हथियार बंदी अगवा करे वञी। इन वक़्तु अञा ताईं उनजो को भी ॾस पतो न मिली सघियो आहे। जॾहिं त उनजी मोटरसाइकिल जेका आहे कचो मंडी वन थाणे जे हद में जेको गुंजा पुल मुश्ताक इहो ॿुधाइजो त हिकु तरफ़ त घोटकीअ माकचे में जेको ऑपरेशन आहे उन जूं ख़बरूं बि अचनि पियूं, ॿिए तरफ़ जेको अगवा जूं माना वारदातूं आहिनि अगवा बि मामूल बणिजी चुको आहे। पुलिस जो इन हवाले सां छा चवणु आहे? पुलिस इन्हनि वारदातुनि ते ज़ाब्तो हिन वक़्त ताईं छो न आणे सघी आहे? शहरुनि खे तहफ़ुज़ छो न फराहम करे सघी आहे? जी हिते ज़िले घोटकी में केतिरे अरसे को ये सूरत आ रही है। जो को SHO या पुलिस ऑफिसर बदली थींदो आहे उन बाद ही जो उनके कुछ ॾींहंनि में जो अगवा जी वारदात थींदी आहे का ॿी वॾी वारदात थिए। हिन वक़्तु जेको SSP हो डॉक्टर फरूक लंगदार जीअं बदली थियो आहे केतिरा ई जेका उनजा SHO हुया उहो बदली थी वञे थो। तंहिं करे जेको थी सघे थो हिन में कंहिं पुलिस जो भी जो ज़रियनि जो ॿुधायो उनजो बि हथु थी सघे थो। पर ही इतला मिलिया हिनखे जेको आहे मुख़्तलिफ़ जेके थाणनि ते SHO तब्दील थी वियो ही नओं जेको SSP उमिरि ते फिर पहुतो आहे। जंहिं बाद उन पंहिंजे ई जेके SHO हुते मुक़ररु कया नी जेके गुज़िरियल SSP हो फरूक लंगदार उनजा केतिरा ई जेके SHO हुया या DSP हुया उहो बदली थी विया नी। हिते नवां SHO पहुता नी कचो मंडी वन थाणे ते बि उन SHO खे जो वञे 15 ॾींहं थिया नी। जंहिं बाद ही पहिरीं वारदात आहे कचो मंडी थाणे में ऐं ॿिया जेके केतिरा ई बि अञा मुगवी जेके ज़िले घोटकी में अगवा थियल नी। पर घोटकी पुलिस जेको आहे उनजो इहो चवणु आहे त असां जेको आहे पहिरें तरफ़ हुया न कचो इंशाल्लाह असांखे कंहिंमें बि पर हिन वक़्तु जेको आहे उनजा वारिस जो इहो चवणु आहे त जेका राति देर ठीक है मुश्ताक, वॾी महिरबानी आवाज़ी अपडेट करण लाइ।